नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाम शोर खां ख़बर ॾींदा हलूं त सेवन कोर्ट में नारी पारां जज मथां मुबीना ज़्यादती जो इल्ज़ाम हणण वारो मामिलो अदालत हुकुम ते जोड़ायल जांच कमेटी जे अमलेदारनि पारां नारी सलमा बिरोही जे DNA टेस्ट कराइण लाइ खेसि गुज़िरियल ॾींहुं लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोर लम्स में सख़्त सिक्योरिटी पहिरें हेठां आंदो वियो, जिते लेबॉरेटरी में नारी जा टेस्ट लाइ जुज़ा वरिता विया। पुलिस ज़रियनि मूजिबि पुलिस नारी जा कपिड़ा बि लेबॉरेटरी अमले जे हवाले कया विया, जंहिं ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा निशान मौजूद आहिनि। इन्हनि कपिड़नि खे बि टेस्ट में शामिल कयो वेंदो, जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल जज टेस्ट लाइ लेबॉरेटरी न पहुतो आहे। पुलिस नारी सां गॾु संदसि चाहींदड़ निसार बिरोही खे बि गॾु आंदो, जंहिं जा बि जुज़ा टेस्ट लाइ वरिता विया आहिनि, जॾहिं त जज जे टेस्ट बि थीणी आहे, जेको हिन वक़्त ताईं लम्स जी लेबॉरेटरी में जुज़ा ॾियण लाइ न पहुतो आहे। लेबॉरेटरी इंचार्ज तस्दीक़ कई आहे त जज जा जुज़ा अञा ताईं हासिल न थी सघिया आहिनि। लेबॉरेटरी अमले मौजूदु जेसीं ताईं जज जा जुज़ा न मिलंदा, तेसीं ताईं टेस्ट जो अमल शुरू न थी सघंदो, छाकाणि त नारी शादीशुदा हुजण जे करे साणस केतिरा भेरा जिन्सी अमल थी सघे थो, पर जज पारां जिन्सी अमल जी ख़बर तॾहिं पइजी सघे थी जॾहिं जज जा जुज़ा बि हासिल थींदा। होॾां माइक्रो बायोलॉजी रिसर्च लेबॉरेटरी जे इंचार्ज डॉक्टर अली मोहम्मद राब्ते करण ते ॿुधाए त नारी सलमा बिरोही ऐं संदसि चाहींदड़ निसार बिरोही जा जुज़ा वरिता विया आहिनि। 10 खां 12 ॾींहं में रिपोर्ट जारी कई वेंदी। इल्ज़ाम हेठि आयल जज जा जुज़ा वरिता वेंदा, पर अञा ताईं जज न पहुची सघियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।